नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त CTD हैदराबाद पारां इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन कंदे पाबंदी बढ़ियल तंज़ीम जे अहम कमांडर खे धमाकेदार मवाद समेत गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद में दहशतगर्दी जे वॾे मंसूबे खे नाकाम बणाइण जी दावा कई आहे। वधीक तफ़सील वठूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडियो खां। जी बिल्कुल CTD हैदराबाद पारां दावा कई वई आहे त गश्त दौरान एक अहम ऐं फौरी कानूनी कार्रवाई कंदे पाबंदी मड़ियल तंज़ीम TTP ग्रुप जे एक अहम दहशतगर्द नाले सरताज मलूक उर्फ़ ख़ालिद उर्फ़ हाफ़िज़ पठान वल्द नूर कमल खे वफ़ाक़ी हिसास इदारनि तरफ़ां मिलियल मुख़बर जी इतलाह ते टेक्निकी बुनियाद ते इंटेलिजेंस ऑपरेशन कंदे मकीशा थाणे जी हद मां गिरफ़्तार करे वरितो आहे। CTD पारां दावा कई पई वञे त गिरफ़्तार दहशतगर्द जे कब्ज़े मां बम ऐं ॿियो धमाकेदार मवाद बि हथु कयो वियो आहे। CTD तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार इंकिशाफ़ कयो आहे त हिन जो जेको तालुक़ु आहे उहो हिकु दहशतगर्द तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान सां आहे ऐं गिरफ़्तार दहशतगर्द हिकु तरबियत याफ़्ता मज़हबी जुनियत रखण वारे ज़हन जो मालिक आहे। तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार दहशतगर्द इंकिशाफ़ कयो आहे त हू आम माण्हू जो ज़हन साज़ी करे मज़हबी तौर ते उनखे भड़काए तक़रीब करण लाइ उनखे तयारु कंदो आहे। तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार दहशतगर्द 2012 में FC ऐं फ़ौजी चेक पोस्टुनि ते पुण हमलनि में मुलवस रहियो आहे। CTD मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां हथ आयल बम ऐं ॿिया जेको धमाकेदार मवाद आहे उहो पंहिंजी तहवील में वठी जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरिता आहिनि। जी